जंहिं क़ौम में एजुकेशन न हूंदी आहे न उन क़ौम जी हालत ईअं ई हूंदी आहे। हाणे तव्हां चवंदव त हिते एजुकेशन जो ज़िक्र छो था कयो, त म्यूज़िक जी बि हिकिड़ी एजुकेशन आहे। खुद जो मसइलो आहे त उहे बि कॉपी था कनि, जेके बि अॼुकल्ह धुनियूं अचनि थियूं मोस्टली कॉपी था कनि। कुझु पाकिस्तानी सॉन्ग्स था कॉपी आहिनि, कुझु वेस्टर्न था। सफ़र जो हिकिड़ो इंटरव्यू आउं ॿुधियो जंहिंमें हू चए पियो त जॾहिं तव्हां पंहिंजो गानो ॻाईंदा आहियो ऐं माण्हू तव्हांखे ॿुधंदा आहिनि, एप्रिशिएट कंदा आहिनि, त इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। मुंहिंजो जेको फेवरेट आहे जंहिंजा मां व्लॉग्स ॾिसंदो आहियां उहा फैसल वराइच। त व्लॉग जो मक़सदु इहो आहे त तव्हां ऑडियंस खे का शइ ॿुधायो, का नॉलेज ॾियो, कहिड़ी बि शइ जे बारे में मैसेज हुजे, हा को बि मैसेज हुजे। वजह छा आहे? वजह इहा आहे त जेको साउंड बचपन खां ॿुधियो आहे उहो हाणे ॿुधण में कोन थो अचे। सही। त तंहिं करे ओल्ड एल्बम्स ते घणो फोकस हूंदो आहे। असांजे मुआशिरे में उनखे हिकिड़ी ग़लति नज़र सां ॾिठो वेंदो आहे। मीरासी अहिड़े क़िस्म जा कमेंट्स पास कया वेंदा आहिनि। तव्हां गिव अप न कयो, पंहिंजी महिनत लगातार कंदा अचो ऐं उहो ॾींहुं बि ईंदो हाई में ख्वाबों के सिवा कुछ भी नहीं, मेरे कमरे को सजाने की तमन्ना है तुम्हें, मेरे कमरे में किताबों के सिवा कुछ भी नहीं। अस्सलाम वालेकुम, सभी खे वेलकम आहे मुंहिंजे यूट्यूब चैनल में। अॼु असां वेलकम था कयूं तव्हां सभिनी खे न्यू पॉडकास्ट में, असलियत चवंदा पॉडकास्ट में। अॼु जो असांजो जेको गेस्ट आहे उहो सिंगर बि आहे, कंपोज़र बि आहे, लॉयर बि आहे, टीचर बि आहे ऐं उनजे अलावा सुठो दोस्त बि आहे। वेलकम था कयूं असां बी शेज़ी खे। थैंक यू सर, सर वेलकम सो मच। तव्हां असांखे इनवाइट कयो पंहिंजे पॉडकास्ट में। जी मूंखे ॾाढी ख़ुशी थी। मां तव्हांखे जेको चयो बि हुयो त जेको आहे पॉडकास्ट कयूं ऐं फाइनली जेको आहे सो तव्हां सां पॉडकास्ट में असां शामिलु आहियूं। सर ख़ुशि लॻा पिया? अल्हम्दुलिल्लाह, ठीकु लॻा पिया हुते। ऑल गुड वाह वाह। पर मां ॾिसां थो त तव्हां एॾियूं डिग्रियूं बि कयो था, वरी तव्हां जेको आहे सो को गिटारिस्ट बि तव्हां आहियो, गिटारिस्ट आहियो ऐं गिटार सेखारींदा आहियो। ॿारनि खे ट्यूशन बि ॾियो था। एॾा कम था कीअं था मैनेज कयो हिन कम खे? थोरो असांखे बि थोरो ॿुधायो, को ट्रिक का वे। एक्चुअली मां हिन शइ में बिलीव कंदो आहियां त माण्हू पंहिंजो टाइम वेस्ट न करे। जी। जेको बि तव्हांखे टाइम मिले त तव्हां उहो सर्व कयो सोसाइटी खे। त मुंहिंजो इहो ई पंहिंजो पस मंज़र आहे त आऊं पंहिंजे स्किल जे थ्रू, ऐं पंहिंजे टैलेंट जे थ्रू सोसाइटी खे सर्व कयां। त थ्रू टीचिंग म्यूज़िक, थ्रू टीचिंग सब्जेक्ट्स, इहो सिलसिलो पंहिंजो लगातार हले पियो। माशाल्लाह माशाल्लाह। पर तव्हां माना हिकिड़ो ॾींहुं आहे माना 12 घंटा आहिनि, उन में तव्हां यूनिवर्सिटी बि वञो था, वरी उतां अचो था त वरी शाम जो तव्हां ॿारनि खे पढ़ायो बि था, वरी को गिटारिस्ट बि तव्हां वटि ईंदा त उन्हनि खे तव्हां गिटार था सेखारियो। उनजे बावजूद बि मां ॿुधो आहे त तव्हां सॉन्ग्स लिखो था पंहिंजे अपकमिंग एल्बम लाइ या यूट्यूब चैनल लाइ। एज़ अ सिंगर तव्हां सॉन्ग्स बि लिखो था ऐं उनजे अलावा मां ॿुधो त पोइ गवर्नमेंट में तव्हां एज़ अ म्यूज़िक टीचर बि सिलेक्ट थी विया आहियो। माशाल्लाह ॾाढी महिनत था कयो। इहो मूंखां त ॾींहं में 2 कम न थींदा, तव्हां हेॾा 4 5 कम था कयो। वाह वाह। कीअं हिनखे मैनेज था कयो? 2023 में असीं IBA जो एग्ज़ाम क्वालिफाई कयोसीं, जंहिंमें असांखे म्यूज़िक टीचर जो ऑर्डर मिलियो हुयो। पूरी सिंध मां तक़रीबन 3000 प्लस म्यूज़िशियंस जेके आर्टिस्ट हुया उन्हनि अप्लाई कयो हुयो ऐं उन मां असीं 319 पास थियासीं। असांखे ऑफर ऑर्डर्स बि मिलिया कराची आर्ट काउंसिल में। जी। जॾहिं लास्ट सेक्रेटरी एजुकेशन साईं अकबर लिगारी साहिबु हुयो ऐं सरदार शाह असांखे पाण जेको आहे ऑर्डर ॾिना, जेको करंटली एजुकेशन मिनिस्टर आहे। जी। पर अफ़सोस जो 2-3 साल असांजी जेकी जॉइनिंग आहे उहा पेंडिंग आहे। मां वीडियोस ॾिसंदो आहियां सरदार शाह जा, उन ते ॻाल्हि कंदो आहे म्यूज़िक टीचर ते, त हिन ते असां कमु कयूं था ऐं ईंदड़ असां फ्यूचर में
ये बि ॻाल्हियूं ई हलनि थियूं, अच्छा। अमली कमु फ़िलहाल अञा ताईं को न थियो आहे। सही 3 साल थी विया आहिनि हिनखे? एप्रोक्सीमेटली 3 इयर्स कंप्लीट थी years, विया आहिनि ऐं वॾो असांजा time। ऑफर ऑर्डर्स अञा उहे वेटिंग में वेठा आहिनि, जॉइनिंग ऑर्डर्स असांखे अञा न मिलिया आहिनि। यार इहो असां चवंदासीं त जल्दी इहा शइ थी वञे। उनजे अलावा मां तव्हां खां पुछा करणु चाहींदुमि, मां जी तव्हां सां मुलाक़ात थी हुई 2019 में, ही सिंधु वास नाले हिकिड़ी अकेडमी लाड़काना में खुली हुई। न ऐं उते न उहे थी जी जी मुलाक़ात, उते न थी मुलाक़ात। अच्छा, उन खां अवल थी हू हुई? डिज़र्व्स यू जॾहिं सॉन्ग मुंहिंजो हा 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 सॉरी शूट सॉरी पियो सॉरी थिए त उते तव्हांजी परफॉर्मेंस हा, उहो किसो तव्हां पहिरीं मुलाक़ात तव्हां ॿुधाईंदो या मां ॿुधायो? अवी ॿुधायो। मां ॿुधायां। अच्छा, थियो ई हुयो त मां हिकु प्रोडक्शन हाउस हुयो न्यू बस स्टैंड जे लाड़काना में, उते मां कमु कंदो हुउमि, शाम जे टाइम फारिग हूंदो हुउमि त उते कमु कंदो हुउमि, उते एल्बम वग़ैरह शूट कंदा। त हिकु ॾींहुं छा थियो त मां आयुसि शाम जो, ॾिठमि त हिकिड़ो सुहिणो डैशिंग मॉडल ऐं क्लीन शेव हुयो तव्हां जीअं हाणे आहियो, पर उन टाइम अञा हिन महिल तव्हांजी थोरी एज वधीक आहे, 2019 जी ॻाल्हि आहे, 6 ईयर बैक। त उन टाइम मां चयो केरु आहे, कहिड़ो नओं आर्टिस्ट आहे यार, मूंखे ख़बर न हुई, त मां चयुमि कहिड़ो आर्टिस्ट, मां चयुमि को कराची मां आयो आहे या हैदराबाद मां आयो आहे। मां चयुमि छा आहे, चई त पोइ तव्हां सॉन्ग लाइ आया हो, शूट लाइ, हू डिज़र्व्स यू तव्हां प्रोड्यूस कयो हुयो। सो पोइ उते असांजी मुलाक़ात थी। सो पहिरीं मुलाक़ात असांजी उते थी। फर्स्ट मीटिंग। हा, उन खां पोइ मां गिटार सिखण जो जेको आहे सो शौक़ु मूंखे आयो, पोइ सिंधु वास अकेडमी, पोइ उते आयुसि ऐं उते अरमान हूंदो हुयो सेखारींदो हुयो गिटार, उते आयुसि, उते तव्हां सां मुलाक़ात थी। असां व्लॉग बि ठाहियो हुयो मां, उहो यूट्यूब ते पियो हूंदव ऐं साम्हूं स्क्रीन ते ईंदो हूंदो। सो व्लॉग असां पहिरियों मां रिकॉर्ड कयो, हुन में सर बि परफॉर्म कयो हुयो आर्ट काउंसिल में। सो इहा मुलाक़ात थी। अच्छा, सर मुंहिंजो सुवालु इहो आहे त तव्हां हिन सिंगिंग फील्ड में कीअं आहियो, कंहिंखां इंस्पायर थी करे या कंहिंजा सॉन्ग्स ॿुधी करे हिन फील्ड में आहियो, इहो असांखे थोरो ॿुधायो। एक्चुअली जॾहिं 2008 में फर्स्ट सॉन्ग आयो कैनेडियन सुपरस्टार जस्टिन बीबर, जी जी, उनजो मोस्ट फेमस सॉन्ग थियो हुयो वन टाइम, ऐं 2009 में वरी उनजो ॿियो सिंगल मशहूरु थियो हो बेबी, मोस्ट फेमस सॉन्ग यूट्यूब ते। हिन वक़्तु बि दुनिया जा जेके वर्ल्ड मोस्ट वाचिड वीडियोज़ आहिनि उन्हनि मां हिकिड़ो इहो बि आहे बेबी। त उनखे ॿुधी करे असीं इंग्लिश बि सिखंदा हुआसीं, पर जेकी उन्हनि जी वेस्टर्न इंग्लिश हूंदी हुई उहा असांखे सम्झ में कोन ईंदी हुई। उन्हनि जो जेको एक्सेंट हुयो, उन्हनि जो जेको स्टाइल हो, पोइ जुनून इहो हो त इनखे अंग्रेज़ी कलाम खे सम्झूं कीअं। पोइ उनखे सम्झण जे लाइ इंग्लिश बि सिखीसीं ऐं उन मां इंस्पायरेशन मिली, त पोइ असां जेको आहे म्यूज़िक जर्नी में बि एंटर थी वियासीं। वाह वाह, तॾहिं तव्हां पंहिंजो जेको हू डिज़र्व्स यू सॉन्ग जेको तव्हां प्रोड्यूस कयो, लिखियो हुयो, तो इंग्लिश लैंग्वेज में हुयो, इंग्लिश में माना लिखियोसीं, कंपोज़िशन बि जेको आहे उनजी इंग्लिश स्टाइल आहे ऐं लिरिक्स बि जेके आहिनि उहे इंग्लिश में आहिनि। ऐं मां मेंशन कंदुसि जंहिंखां मूं गिटार सिखियो, सर यासिर कुरैशी साईं बि मूंखे तमामु घणो जेको आहे इंस्पायर कयो, त जेको तव्हां कयो था इहा हिकु नई शइ आहे, इहा करणु घुरिजे। यासिर कुरैशी तव्हां लाड़काने जा? जी बिल्कुलु, सर यासिर कुरैशी फ्रॉम OPF कॉलोनी। ओके, अच्छा, हे माना पाड़ेसरी आहे सर? सही आहे, इन जी तव्हां पिक्चर ॾिजो त हिते लॻाए छॾींदा। अच्छा, सो ऐं पोइ गिटार तव्हां पोइ उन ई टाइम जॾहिं तव्हां प्रोड्यूस कयो हुयो सॉन्ग, गिटार तव्हां उन ई टाइम सिखियो हुयो? गिटार मां उन खां पहिरियां सिखियो हुउमि। जी जी, छो जो तव्हांखे इहा ख़बर हूंदी त जेके सॉन्ग राइटर्स हूंदा आहिनि या जेके कंपोज़र्स हूंदा आहिनि, जेकॾहिं उन्हनि खे इंस्ट्रूमेंट अचे थो त उनजे लाइ वधीक बहितर आहे। सही। त असीं पहिरियां इंस्ट्रूमेंट सिखियासीं, पोइ जेको आहे हिन फील्ड में असां वधीक एंटर थियासीं। नाइस। पोइ तव्हां ही सॉन्ग बि प्रोड्यूस कयो ऐं गिटार बि सिखियव, सही। ऐं उन खां पोइ तव्हांखे मतिलबु सिर्फ़ु वेस्टर्न सिंगर पसंदि, कुझु बॉलीवुड जा पाकिस्तानी जेके तव्हांखे सिंगर पसंदि आहिनि, उहे बि कुझु मूंखे ॿुधाइजो जंहिंजा तव्हां सॉन्ग्स ॿुधंदा आहियो या इंस्पायर थिया आहियो जेके हुननि। इंग्लिश में तव्हांखे ॿुधायो त फर्स्ट जेकी मुंहिंजी चॉइस एंड इंस्पायरेशन हो बस JB जस्टिन बीबर। उन खां पोइ एड शेरन, माइकल जैक्सन, इहे त वेस्टर्न सिंगर्स थी विया।
पाकिस्तान जा जेको आउं बचपन खां ॿुधंदो आयो आहियां, जंहिंमां मां घणो मुतासिर आहियां, उस्ताद नुसरत फ़तेह अली खान साहब, माशाल्लाह, कंहिं legend, तारीफ़ जो मोहताज न आहे। legend, उन खां अलावा पाकिस्तानी आर्टिस्ट जल बैंड असीं घणो ॿुधंदा हुआसीं, जल बैंड, जंहिंमें आतिफ असलम, फरहान सईद ऐं उनजो राइटर जेको आहे कंपोज़र गौहर मुमताज़। उन खां अलावा जुनून बैंड अली जल अज़मत बैंड, जो, जी जी, इहे कुझु बैंड्स आहिनि। ऐं ॿिया जेके असांजा पॉप स्टार सिंगर्स थी विया, बिलाल सईद, फलक शबीर, उन्हनि खे घणो ॿुधंदा हुआसीं। इंडियन सिंगर्स में बि काफ़ी खोड़ सारा थी विया, सोनू निगम एंड अरिजीत सिंह, के तमामु घणो इन्हनि मां असीं ॿुधी उन्हनि खे इंस्पायर थियासीं। ऐं असांजी बि जेको आहे दिलि में इहो ख़्यालु आयो त असीं बि का अहिड़ी शइ प्रोड्यूस कयूं जेकी दुनिया लाइक करे। पर हिकिड़ी शइ आहे जेकी आऊं घणी नोटिस कई आहे सोसाइटी में, जी जी, असां वटि कॉपी कल्चर घणो आहे सही, रिगार्डिंग म्यूज़िक। जेके चवंदा आहिनि त इंस्पायर असां थिया, इंस्पायर जो नालो हुनखे ॾिनो अथनि कॉपी। हा वाट एवर, पर जेकी रियलिटी आहे त असीं जेको आहे जेकी ॿियूं धुनियूं आहिनि, इंडियंस थी वियूं या असांजा पाकिस्तानी सॉन्ग्स थी विया पंजाब साइड, असां उन्हनि खे कॉपी करे ऐं जेको आहे उन्हनि खे हिकिड़े मेथड में असां प्रेज़ेंट कयूं था। पर मुंहिंजी पर्सनली इहा सोच आहे त माण्हू नई शइ खणी अचे, नओं कमु खणी अचे। जीअं असांजे सिंधी मीडिया में हाणे कुझु अहिड़ा आर्टिस्ट आहिनि जेके नओं कमु खणी आया आहिनि ऐं तमामु सुठो कमु पिया कनि, जंहिंमें बाबर मंगी सिंधी आर्टिस्ट रैप सॉन्ग्स जेके परफॉर्म करे पियो, जंहिंजो हिकिड़ो फेमस सॉन्ग कोक स्टूडियो में आयो, आई तमामु सुठो लॻो। त अहिड़े क़िस्म जो कमु थियणु घुरिजे। सही, माशाल्लाह माशाल्लाह। सो तव्हां हू डिज़र्व्स यू सॉन्ग जेको तक़रीबन 2019 में तव्हां प्रोड्यूस कयो, उनखां पोइ तव्हां यको गाइब थी विया आहियो इन जो सोशल मीडिया तां। तव्हां नेक्स्ट सॉन्ग तव्हांजो कॾहिं थो अचे, असां पाण उनजो वेट था कयूं। एक्चुअली 2 सिंगल जेके आहिनि उहे अपलोड कया हुआसीं, हिकिड़ो हू डिज़र्व्स, ॿियो चेक इन माय ज़ोन जो ऑफिशियल ऑडियो जेको हा ऑडियो में, हा ऑडियो में बिल्कुलु। उहो कंटिन्यूअसली न करे सघियासीं त काफ़ी बिज़ी हुयासीं रिलेटेड टू एजुकेशन, जी, डिग्रीज़ में। ऐं उन खां अलावा कुझु अकेडमी जा जेके प्रोजेक्ट्स हुया, पर इंशाल्लाह अनक़रीब एल्बम लॉन्च कबो। पर मां अञा बि ॾिसां थो सोशल मीडिया ते अहिड़ा माण्हू जेके अञा बि उहा धुन पुराणी खणी करे ऐं अञा बि जेके सोशल मीडिया ते उहो ई पुराणो माना कल्चर, कॉपी कल्चर जी ॻाल्हि था कयूं। सो सिंधी जेकी मीडिया में जेके अॼुकल्ह म्यूज़िक वग़ैरह अचे थो, इनखे तव्हां कीअं था ॾिसो? माना जेके मिसाल का लोड शेडिंग आहे या का अहिड़ो को मसइलो थिए थो त उन मसइले ते गानो अची थो वञे, या जीअं NFT जो थियो हुयो, अर्निंग पिया करणु ऑनलाइन, त उन ते जेको आहे सॉन्ग अची वियो। माण्हू छा था कनि त जेकी ट्रेंडिंग शयूं हलनि थियूं न सोशल मीडिया ते, सो उनखे पकिड़े करे ऐं सॉन्ग ठाहे था छॾनि। ऐं ओरिजिनैलिटी न आहे, घटि माण्हू जेको ओरिजिनल कमु था कनि, इन जे बारे में तव्हांजो छा आहे मौक़िफ़? इहो ई त वॾे में वॾो जेको असां वटि प्रोसेस हले थो, अफ़सोस आहे जो क्रिएटिविटी न आहे। तॾहिं त कॉपी कनि था न। क्रिएटिविटी हुजे त शायदि इहे न थिए। मसइलो इहो आहे त जंहिं क़ौम में एजुकेशन न हूंदी आहे न, उन क़ौम जी हालति ईअं ई हूंदी आहे। हाणे तव्हां चवंदव त हिते एजुकेशन जो ज़िक्र छो था कयो, त म्यूज़िक जी बि हिकिड़ी एजुकेशन आहे। जीअं रिसेंटली मां तव्हांखे ॿुधायो त आई वॉज़ अपॉइंटेड म्यूज़िक टीचर थ्रू IBA। त अगरि जेकॾहिं प्रॉपर म्यूज़िक टीचर्स स्कूल्स में हूंदा त मुंहिंजे हिसाब सां जेकी फ़न जी ख़िदमत आहे उहा सुठी थी सघंदी। असां वटि एॾो वॾो इदारो आहे आर्ट काउंसल, ठीकु आहे, त मूंखे नथो नज़र में अचे त को प्रॉपर अगरि उते टीचर हुजे ऐं प्रॉपर क्लासिस हलंदा हुजनि म्यूज़िक सां रिलेटेड। पर उमेद बहितर जी असीं रखूं था, छो जो हाणे जेको म्यूज़िक चेयरमैन थियो आहे साईं गुलाम शबीर समूर साहिबु, जी जी, तमामु लेजेंडरी आर्टिस्ट आहे। ख़्वाहिश ऐं इहा जेको आहे रखी सघूं था त बहितरी थींदी।
तव्हां आर्ट काउंसिल खे मेंशन कयो। असांजी लारकाणे में आर्ट काउंसिल आहे, उते बजट बि ईंदो आहे। बिल्कुलु पोइ बि तव्हां ड्रामनि जी क्वालिटी ॾिसो था, न हुन में ऑडियो सुठो आहे, न हुन में वीडियो कॉलेज, उहे ई पुराणे टाइम जूं कैमरा इस्तेमालु था कनि। बिल्कुलु ऐं तोड़े उन्हनि खे लैक्स में बजट मिले थो, बट उहे छा था कनि, उहे पाण खणनि था। वरी जेके आउटसाइड खां जेके एक्टर बि पंहिंजा नथा खणनि, उहे बि वेहंदा वठनि था, अञा उन्हनि खां पैसा वठी ऐं ड्रामा शूट था कनि। उहो बजट बि हलियो थो वञे, ऐं उनजे अलावा वरी एक्टर्स बि उहे नथा खणनि, उन्हनि खे कमु जेको वधियो थो वञे उहो बि लो क्वालिटी, ऐं उन में महिनत न आहे। इन बारे में तव्हां छा चवंदो, जेको अॼुकल्ह फिल्मिंग हले थी ड्रामा सिंधी मीडिया जा, इन बारे में कुझु ॿुधायो। रियल स्टोरीज़ आहिनि ई न, उहे सेम स्टोरीज़ जेके काफ़ी टाइम खां थींदियूं अचनि थियूं, उन्हनि खे ई फॉलो कयो थो वञे, का नई कहाणी कोन्हे का। मां हे कुझु सिंधी मीडिया जा जेके आहिनि छोकिरा, जीअं मां तव्हांखे सिंगर जे बारे में कुझु वरी आहिनि जेके शॉर्ट फिल्म ते बि कमु था कनि। इवन लाड़काना में बि वटे शूट थियूं, मां बि ॾिठियूं, त सुठो कैमरा वर्क आहे ऐं उनजी स्क्रिप्ट आहे। जेकॾहिं इहा सिंधी मीडिया वारा इन खे वठी हलनि, ज़रूरी आहे तव्हां 1.5 घंटे जी ठाहियो, तव्हां शॉर्ट फिल्म बि ठाहे था सघो। उन बजट में तव्हां पूरो ड्रामो करण जी कहिड़ी ज़रूरत, तव्हां शॉर्ट फिल्म ठाहियो त जीअं पर क्वालिटी अचे न। उन जेकी बि शइ ठाहियो उन में क्वालिटी हुजे, पर हीअ क्वालिटी ते कमु नथा कनि। हीअ जेको आहे सो बसि ठाहिनि था, ऐं जेकी असांजी सिंधी आर्टिस्ट आहिनि, मीडिया आहे, उनखे मतिलबु अप नथा कनि, अञा लो था कनि। इन्हनि माण्हुनि जे करे जेको आहे सो असांजो जेको आहे सो सिंधी मीडिया में जेकी कॉन्टेंट आहे उहो अहिड़ो थो ठहे। अच्छा, ॿियो तव्हांजे बारे में मां कुझु पुछा करणु चाहियां तव्हां खां। मूवीज़ ॾिसंदा आहियो, बॉलीवुड जूं या पाकिस्तानी या हॉलीवुड जूं मूवीज़? मूवीज़ पहिरियां काफ़ी ॾिसंदा हुआसीं, जी जी, पर जॾहिं खां म्यूज़िक में एंटर थिया आहियूं त मूवीज़ घटि, म्यूज़िक घणो था ॿुधूं। सही, ठीकु आहे, पर रैंडमली का मूवी पसंदि अची वई, सही, दोस्त तारीफ़ कई, या उनजो कंहिं रिव्यू कयो, सिलेक्टिव, माना सिलेक्टिव, त पोइ असीं ॾिसणु पसंदि कंदासीं। रीसेंट कहिड़ी फिल्म ॾिठी आहे, आख़िरी दफ़ो कहिड़ी ॾिठी आहे? मोस्टली जीअं मां ॿुधायमि त एजुकेशन सां रिलेटेड ऐं म्यूज़िक सां रिलेटेड ई ॾिसंदो रहंदो आहियां। त हिकिड़ी मूवी रिसेंटली आऊं ॾिठी, म्यूज़िक सां रिलेटेड, एजुकेट, इहा त मां बि ॾिठी आहे, अगरि लास्ट ईयर जी हुई, 2025 जी। इन में सॼी जेकी स्टोरी ॿुधाई वई आहे उहा रिलेटेड CSS एस्पायरेंट जी। बिल्कुलु, UPSC जेके इंडिया में CSS एस्पायरेंट आहिनि, विक्रांत मैसी आहे न एक्टर, हुन परफॉर्म कयो आहे। जीअं असां CSS आहे, इंडिया में UPSC आहे। सही, एग्ज़ाम माना उहो ई आहे, हाई क्वालिफाइड। बट ॾाढी सुठी एक्टिंग कई, ऐं मूवी मां बि ॾिठी हुई। इवन मां हिकिड़े सेंटर ते हूंदो हुयुसि, त उते सेंटर में बि शागिर्दनि खे इहा मूवीज़ ॾेखारी वञे थी, त जीअं थोरा इंस्पायर थियनि ऐं शिदत हुजे। माना कहिड़ी बि, इन जो इहो मोटिव आहे त तव्हां कहिड़ो बि कमु कयो, पूरी शिदत लगन सां कयो, त तव्हां सक्सेसफुल थींदो, सक्सेस हुन में आणींदो। ॾाढो ॾाढो सुठो। अच्छा, उनजे अलावा अॼुकल्ह जेके सॉन्ग्स अचनि था नवां, जीअं तव्हां चयो त मां मूवीज़ घटि ॾिसंदो आहियां, सॉन्ग्स कहिड़ा कहिड़ा सॉन्ग्स अॼुकल्ह ॾिसो था तव्हां? हाणे त न्यू एल्बम लॉन्च थियो आहे एड शेरिन जो। कंहिंजो? एड शेरिन। एड शेरिन, हा 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 हा, उनजा थी विया, या पॉप स्टार्स फ्रॉम वेस्टर्न कंट्रीज़। सही, ऐं बॉलीवुड म्यूज़िक में जेको अॼुकल्ह प्रोड्यूस थिए थो, नो डाउट दे आर वर्किंग हार्ड, पर उहा शइ हाणे नथी अचे असांखे सम्झ में। बॉलीवुड मतिलबु मूवीज़ लाइ, या जेके सोलो बि इंडिपेंडेंट आर्टिस्ट कढनि था, प्रोड्यूस कनि था? ॿई साइड, ॿई साइड। मज़ो न आहे हुन में लेख छा जो आहे, शाइरी जो या धुन जो? मसलो आहे त उहे बि कॉपी था कनि, जेके अॼुकल्ह धुनियूं अचनि थियूं मोस्टली कॉपी था कनि। कुझु पाकिस्तानी सॉन्ग्स सां कॉपी आहिनि, कुझु वेस्टर्न था, जेके चवनि था इंस्पायर बाय। बिल्कुलु, रीमेक्स थी विया, रीमेक्स बि हलंदा। सही, बॉलीवुड में पोइ ईअं रियलिटी जेकी हूंदी हुई बचपन खां ॿुधंदा ईंदा हुआसीं, कुमार सानू, सोनू निगम, शान, इहे जेके आर्टिस्ट हूंदा हुआ, उन्हनि में हिकु माना ॻाईंदा त रियलिटी लॻंदी।
अॼुकल्ह माना जेकी शइ ॿुधी थी वञे त माना हुन में आर्टिफिशियल शयूं घणियूं थी लॻनि, हा रियलिटी घटि थी नज़र अचे। अॼुकल्ह जेके माण्हू महिनत नथा कनि, नथा चवनि था त राति में असां फेमस थी वञूं। ॿी शेज़ी साहब मूंखे इहो ॿुधायो त जॾहिं तव्हां शुरू में तव्हां गिटार सिखियो हुयो, सिंगिंग कयो पिया, त पहिरीं जेकी तव्हां परफॉर्मेंस कई हुई उहा किथे कई हुई, उहो थोरो मूंखे ॿुधायो पंहिंजो तजुर्बो। फर्स्ट परफॉर्मेंस लाड़काना सिटी जा जेके बि असांजा प्राइवेट इंस्टीट्यूशन्स आहिनि, ज़ेबेस्ट ऐं सिटी स्कूल में जेकी फर्स्ट परफॉर्मेंस उहा सिटी स्कूल में कईसीं। ठीकु आहे। ठीकु आहे। नाइट शोज़ जेके फेयरवेल पार्टीज़ थींदियूं आहिनि यूनिवर्सिटी जे तरफ़ां या कॉलेजिस जे तरफ़ां, उते असां परफॉर्म कंदासीं, पर जेकी फर्स्ट परफॉर्मेंस उहा सिटी स्कूल में। सही। कीअं त कहिड़ो तजुर्बो कीअं हुयो, एक्सपीरियंस कीअं हुयो वञी? बहितरीनु एक्सपीरियंस हो। सभ खां पहिरियां त इहा जीअं असीं मूवीज़ में ॾिसंदा हुआसीं या लाइव शोज़ में ॾिसंदा हुआसीं त वॾा वॾा आर्टिस्ट परफॉर्म कनि था, उन्हनि खे ॿिया ॿुधनि था जी, त असीं बि परफॉर्म कयोसीं, असांखे माण्हू ॿुधनि पिया ऐं लाइक कनि पिया, एप्रिशिएट कनि पिया, त इन खां वधीक मुंहिंजे हिसाब सां ॿी का ख़ुशकिस्मती न हूंदी। अच्छा, को मूंखे अहिड़ो को फैन मूमेंट ॿुधायो, को परस्तार तव्हांखे मिलियो हुजे ऐं तव्हांखे ॾिसी एप्रिशिएट कयो हुजे, ऐं तव्हांखे ॾिसी ऐं तव्हांजो जेको आहे सो आर्ट ॾिसी करे ॾाढो इंस्पायर थियो हुजे, तव्हांखे चयो बि हुजे, सो अहिड़ो को मूमेंट ॿुधायो, को अहिड़ो मौक़ो ॿुधायो परस्तार वारो। विंटर सीज़न में कोटिया में असीं कॉन्सर्ट कयोसीं जी, सॼे ग्रुप सां। जी जी। जेको असांजो बैंड हूंदो हो, द लाड़काना बैंड, जी, पोइ अलॉन्ग विद द ग्रुप असीं परफॉर्म कयोसीं कोटिया में। त असीं जॾहिं परफॉर्म कयोसीं उते कोटिया में, पछतो सॉन्ग्स बि हुया उन्हनि जी लैंग्वेज में, इंग्लिश में बि हुआ, ऐं उन जे मैशअप जे दौरान सिंधी सॉन्ग बि जॾहिं ॻायोसीं त हुननि खे ख़बर पइजी वई त हीअ पोइ सिंध जा आहिनि। जॾहिं उन्हनि खे ॿुधायोसीं त असीं बेसिकली लाड़काने खां आहियूं, सिंध खां आहियूं, त हू शौक़ थी विया त सिंधी माण्हू थी करे इंग्लिश में परफॉर्म करे थो या पछतो में बि ॻाए थो असांजे लैंग्वेज में, ऐं उहा ई फ्लुएंसी आहे, उहो ई एक्सेंट आहे, इहो कीअं? त अलहमदिल्ला असीं सिंधी क़ौम किथे बि विया आहियूं, जिथे बि विया आहियूं, उते अलहमदिल्ला पाण खे मञरायो आहे हर हिसाब सां, टैलेंट जे हिसाब सां। जेकॾहिं तव्हां एग्ज़ाम्पल वठो त आबदा परवीन, उनजी असुल जेकी राइश आहे उहा अलीपुराबाद। अच्छा, ठीकु आहे। सही। ऐं शहर लाड़कानो आहे, हा, ऐं सिंधी आहे, पर इंटरनेशनली जेको आहे म्यूज़िक में उनजो केॾो मक़ाम आहे। माशाल्लाह, माशाल्लाह। अच्छा, ही करंट इश्यूज़ ते बि कुझु ॻाल्हायूं था। ही जेको किनाल्स जो थियो आहे त ही पंजाब साइड आहे, किनाल्स खे इंडस रिवर मां कढनि था ऐं इन कुझु आबाद था कनि, गैराबाद ज़मीन। सो इन ते ज़ाहिरी ॻाल्हि सिंध वारनि एहतिजाज कयो आहे, असां हिन जे ख़िलाफ़ु आहियूं मौक़िफ़ जे बारे। हिन जे बारे तव्हांजो मौक़िफ़ छा आहे, छा था चवणु चाहियो तव्हां? असां हिते ऑलरेडी बि प्रोटेस्ट करे चुका आहियूं जी, काफ़ी दफ़ा। असांजो ऑनरेबल प्रेसिडेंट ऑफ लाड़काना हाई कोर्ट साईं अतर अब्बास ऐं उन सां गॾोगॾु जेके बि असांजी एडवोकेट्स कम्यूनिटी आहे, असां बार बार इहो ॿुधायो आहे दुनिया खे त असां जेको पाणीअ ते धाड़ो आहे इहो मंज़ूरु न कंदासीं। मां तव्हांजा कैंपेन ॾिठी हुई, तव्हांजा वीडियोज़, तव्हां एहतिजाज कयो पाए लाड़काना में कयो पाए तव्हां? बिल्कुलु, लाड़काने में आउट ऑफ लाड़काना बि असां कंटिन्यूअसली प्रोटेस्ट कया आहिनि ऐं कंदा रहंदासीं, छो जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे त वतन सां मोहबत मोमिन जी निशानी आहे। त पाणी आहे त वतन आहे, पाणी न हूंदो त वतन बि न हूंदो। त आर्टिकल 19 जेको कॉन्स्टिट्यूशन ऑफ पाकिस्तान आहे, 1973 जो जेको कानून आहे जी, उन जे आर्टिकल 19 में सिधो सो लिखियलु आहे त यू हैव फ्रीडम ऑफ स्पीच, तव्हांखे ॻाल्हाइण जी आज़ादी आहे। त मां जेको सम्झां थो त इन आर्टिकल जे तहत असांखे बिल्कुलु इहा आज़ादी आहे त असीं पंहिंजे हक़ जे लाइ ॻाल्हाए सघूं था ऐं कंहिंखे ताक़त न आहे जो उहो असांखे रोके, स्पेशली असां वकीलनि खे। सही। मां हिकिड़ो रीसेंट वीडियो बि ॾिठो हुयो, कराची में को बार एसोसिएशन जो को मेंबर आहे या चेयरमैन आहे, प्रेसिडेंट ऑफ
अच्छा कराची बार अच्छा प्रेसिडेंट आहे कराची साईं एसोसिएशन बार जो सो उन मां वीडियो ॾिठो हुन सां को माण्हुनि को तशदुद कयो या हुनखे कुझु मारपीट कई ऐं हुनखे हुनजो मां वीडियो इहो थोरो किस्सो ॿुधाइजो थोरो। एडवोकेट आमिर नवाज़ वराइच साहब जी जेको प्रेसिडेंट कराची बार जो आहे, एक्चुअली जॾहिं खां असां प्रोटेस्ट जी कॉल ॾिनी आहे, यानी आमिर वराइच साहब जॾहिं खां प्रोटेस्ट जी कॉल ॾिनी त उन जे पोइ जेको आहे इहो रद्द अमल जेको आहे साम्हूं आयो आहे। सही यानी इहा हिकिड़ी साज़िश आहे। कुझु माण्हू आहिनि जेके यानी केनाल जे हक़ में आहिनि, केनालनि जा हामी आहिनि ऐं उन्हनि जो ई जेको आहे कमु आहे, उन्हनि इहो करायो। पोइ किथे इहा हिन सां वराइच साहिब सां इहो शइ थी या कहिड़े हंधि को प्रोटेस्ट जे दौरान थी? न न, उन्हनि पंहिंजी वीडियो में इहो मौक़ुफ़ ॾिनो आहे त जॾहिं आऊं कार मां निकिरां पियो त सडनली जेके आहिनि 6 माण्हू जेके आहिनि उन्हनि मूं ते हमिलो कयो। अकेला? ऐं हा अकेलो हुयो? जी बिल्कुलु। अच्छा ऐं काफ़ी सोर्सिस ईअं बि चवनि था त अगवा करण जी जेको आहे कोशिश हुई। पर पोइ बि उन्हनि हिमत न हारी, उन्हनि बाक़ाइदे सीनो ताने चयो त अञा प्रोटेस्ट हलंदो ऐं असां वाक़ई केनाल्स जे ख़िलाफ़ आहियूं। नो मोर केनाल्स ऑन इंडस, इहो असांजो मौक़िफ़ आहे ऐं इहो हमेशह रहंदो। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं माशाल्लाह ॾाढा जेके बहादुर आहिनि, मां वीडियो ॾिठो, एतिरो थियण जे बावजूदि बि उहो साम्हूं चवनि था त असां पोइ बि जेके ख़िलाफ़ आहियूं ऐं जेको आहे सो असां कंडेम कयूं था। सो ॾाढी दिलेरी मां ॾिठी वराइच साहिब जी। अच्छा मूंखे तव्हां इहो ॿुधायो तव्हां सिंगिंग बि कयो था ऐं माशाल्लाह गिटारिस्ट बि आहियो, सो ऑडियंस बि ॾिसे थी पॉडकास्ट, तो कुझु इंटरटेन करण लाइ कुझु ऑडियंस खे कुझु ॿुधायो सॉन्ग जा। उनखां अवल तव्हांजी शाइरी तव्हां ख़ुदि लिखंदा बि आहियो, त कुझु शाइरी बि ऑडियंस खे ॿुधायो त जीअं ऑडियंस थोरी इंटरटेन बि थिए, ॻाल्हियूं त तव्हां जूं ॿुधियूं जो पंहिंजी शाइरी बि तव्हां पेश कयो। पोइट्री फर्स्टली मां स्टार्ट कई इंग्लिश लैंग्वेज खां। मां तव्हांखे पहिरियां ई ॿुधायो त इंस्पायर थी करे त इंग्लिश में काफ़ी लिखी, वरी उर्दू में बि लिखीसीं, पंजाबी में बि लिखीसीं, सिंधी में बि लिखीसीं। सिंधी में हिकिड़ो मशहूरु सोशल मीडिया ते ऐं अपलोड बि कयो पंहिंजे प्लेटफॉर्म जे थ्रू। मिठा माण्हू सुठा माण्हू हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए माण्हू, मिठा माण्हू सुठा माण्हू हिकिड़ी ॻाल्हि, मिठा माण्हू सुठा माण्हू हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए माण्हू, केतिरा आहिनि तो कुठा माण्हू, केतिरा आहिनि तो कुठा माण्हू, के मस्त थिया के मलंग थिया के शाइर के रागी, के मस्त थिया के मलंग थिया के शाइर के रागी, के बागी के दागी के तुंहिंजे दर जा दीवाना। मिठा माण्हू सुठा माण्हू हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए माण्हू, केतिरा आहिनि तो कुठा माण्हू, केतिरा आहिनि तो कुठा माण्हू। हिकु हसीन चहिरे जे ख़ातिर, हिकु हसीन चहिरे जे ख़ातिर केतिरा ई जग खां रुठा माण्हू। मिठा माण्हू सुठा माण्हू हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए। वाह वाह वाह। अच्छा जेको तव्हां पहिरियों सॉन्ग पंहिंजो प्रोड्यूस कयो इंग्लिश लैंग्वेज में, हू डिज़र्व्स यू, हू डिज़र्व्स, उहो बि ऑडियंस खे तव्हां जेकॾहिं गुनगुनाए ॿुधायो आहे, जेको 2019 में तव्हां तक़रीबन 5 ईयर बैक हलिया वञो, सो उहो बि कुझु परफॉर्म 2 लाइन्स मां ॿुधायां थो तव्हांखे। चओ आहे तव्हां। Girl, you don't know that you are not great. Always you tried hard, but you get fail. Every time you choose a two, and every time confuses someone new. You can say sorry, sorry, but you cannot change the story. वाह वाह वाह। अच्छा ही कुछ ऑडियंस में बि इंग्लिश से हिनखे न सम्झे, उन्हनि जे लाइ वरी सबटाइटल्स आहिनि, पर कुझु मां लाइन तव्हां चओ था त मां ट्रांसलेट कयां थो। जी जी। त जेको थीम आहे न सॉन्ग जो, उहो आहे एक्चुअली प्ले गर्ल ते। अच्छा प्ले सिर्फ़ु बॉइज़ न हूंदा आहिनि, प्ले गर्ल्स बि हूंदियूं आहिनि। सही। पोइ इन जो जेको फस्ट जेकी लाइन आहे, गर्ल यू डोंट नो डेट यू आर नॉट अ ग्रेट। ओके। छोकिरी तोखे इहा ख़बर नाहे त तूं अज़ीम नाहीं। सही। छो जेकॾहिं तव्हां इहो मुंहिंजो सॉन्ग तव्हां ॿुधंदव त हिन में जेको 2 बॉइज़ ऐं हिकिड़ी गर्ल आहे, माना उहा हिकिड़ी गर्ल ॿिनि बॉइज़ सां मोहबत जे ॼार में अचे थी, ठीकु आहे, ॿिन्ही खे फासाए थी, पर हुनखे इहो माना पंहिंजे ज़हन में आहे त माना जेको आहे
मुंहिंजी मोहबत ॿिन्ही सां आहे, ॿिन्ही खे ख़बर न आहे, पर ॿिन्ही खे ख़बर पइजी वेंदी आहे। पोइ हिन जी स्टोरी सॉन्ग जी इहा आहे त गर्ल यू डोंट नो डेट यू आर नॉट अ ग्रेट, छोकिरी तूं अज़ीम न आहे। ऑलवेज यू ट्राइड हार्ड बट यू गेट फेल, हमेशह तो पूरी पूरी कोशिशि कई पर हमेशह तूं नाकाम वई आहे। पर जेके हिन जो ॿ जेके वन ऑफ माई फेवरेट्स जेके लाइन्स आहिनि ॿ, यू कैन से सॉरी सॉरी बट यू कैन नॉट चेंज द स्टोरी, माना तूं माफ़ी त वठी सघें थी पर तूं कहाणी नथी बदिलाए सघें जेको तूं असां सां कयो आहे। वाह वाह। अच्छा इहा जेको आहे सो तव्हांजी लाइफ में अहिड़ी का शइ थी त न आहे जो हुनखे ॾिसी करे तव्हां नो इहो नो प्रोड्यूस नेवर। कयो? अच्छा एक्चुअली छा आहे त राइटर जेको हूंदो आहे उहो सोसाइटी खे जज करे, सोसाइटी खे ऑब्ज़र्व करे पोइ थीम्स खणंदो आहे, थीम्स ते लिखंदो आहे। पोइ हीउ हिकिड़ो थीम आहे डिसलॉयल्टी, हिकिड़ो थीम आहे लॉयल्टी बि हिकिड़ो थीम आहे। जीअं मां रिसेंटली तव्हांखे मां पंहिंजी सिंधी पोइट्री ॿुधाई, उन में हिकिड़ो थीम हुयो मोहबत जो, सही। जज़्बात हुया। भाई हीअ ऑडियंस ॾिसे पई, हीउ जेको सॉन्ग आहे इन जी जेकी लिंक आहे उहा मां डिस्क्रिप्शन में ॾेई थो छॾां। इहो ऑफिशियल म्यूज़िक वीडियो आहे मीशेज़ी जो, इहो तव्हां ज़रूरु विज़िट कजो ऐं तव्हांखे स्टोरी वरी तरतीब में तव्हांखे ख़बर पइजी वेंदी बाक़ाइदे हुन में अहिड़ी कोरियोग्राफ थियल आहे सॼो वीडियो, तव्हांखे ख़बर पवंदी। अच्छा सर मूंखे इहो ॿुधायो त तव्हां इहो 2019 में म्यूज़िक वीडियो ठाहियो, उन खां पोइ यको तव्हां कुझु सोशल मीडिया ते ॾिनो ई न आहे, इन जी छा वजह आहे, छो भला गायब लॻा पिया आहियो? 2 सिंगल्स अपलोड कयासीं, हिकिड़ो हू अच्छा। डिज़र्व्स यू एंड सेकंडली चेक इन माई ज़ोन। चेक इन माई, अच्छा वो तव्हां ऑफिशियल ऑडियो ऐं ऑफिशियल ऑडियो ऐं लिरिक सही, वीडियोस उहे अपलोड थियल आहिनि। उन खां पोइ वरी कुझु वीडियोस रखीसीं जेके लाइव सेशंस कयासीं हिकु ॿ, पोइ वरी इन करे जेको काफ़ी वीडियोस न अची सघिया, कुझु इशूज़ हुया ऐं जेको आहे वरी कुझु स्टडी जे करे बिज़ी हुयासीं। एजुकेशन LLB जी डिग्री पंहिंजी रेगुलर हुई त ऐं कुझु अकेडमी जा प्रोजेक्ट्स हुया जेकी पंहिंजी म्यूज़िक जी अकेडमी आहे, प्लस में एजुकेशनल अकेडमी आहे, त उन जे करे वरी यको न अची सघियासीं। इंशाल्लाह अपकमिंग सॉन्ग्स जल्द अचण वारा आहिनि ऑफिशियल। अच्छा तव्हांजा जेके अपकमिंग सॉन्ग्स आहिनि उहे तव्हां सिंगल आहियो या एल्बम ते कमु था कयो या सिंगल्स अपलोड कंदो? आहिनि त उहे सॉन्ग सिंगल, पर उनखे कंबाइन मतिलबु 6 जेके आहिनि सॉन्ग्स आहिनि उनखे माना सम्झो एज़ अ ईअं खणी चई सघूं था त मिनी एल्बम। सही, मतिलबु तव्हां एज़ ए एल्बम प्रोड्यूस कंदो जंहिंमें 6 जेके आहिनि सिंगल्स हूंदा। उनजो म्यूज़िक तयारु थी चुको आहे, ओके, लिरिक्स कंपोज़िशन्स ओके आहिनि, बसि इंशाल्लाह लॉन्चिंग जेको आहे जल्द थींदी। कहिड़ी लैंग्वेज में उहे सॉन्ग्स ठाहिया अथव? उहे लैंग्वेजिस में जेके आहिनि उहे सिंधीअ में बि आहिनि कुझु सही ऐं कुझु उर्दू में बि आहिनि, पर सही। कोशिशि इहा आहे त सिंधी ऐं उर्दू में हुजनि, सही। छो जो हाणे इंग्लिश में करे चुका आहियूं त हाणे थोरो मुआशिरे सां माहौल सां बि हलणु घुरिजे, पंहिंजे वरी कल्चर खे प्रमोट करणु घुरिजे। अच्छा सही सही। पोइ उहे तव्हांजे 6 सॉन्ग्स जेके आहिनि उहे तयारु आहिनि इंशाल्लाह, पोइ उहे फ्यूचर में तव्हां हुनखे म्यूज़िक वीडियोस बि ठाहींदो? म्यूज़िक वीडियोस ऑडियो ऑफिशियल्स वाह वाह, सब प्लेटफॉर्म्स ते इंशाल्लाह। माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। अच्छा ॿियो अॼुकल्ह हे चोरियूं बि जाम थी वियूं आहिनि लाड़काने में, ॾिसो था, इन जे बारे में तव्हांजो छा आहे मौक़िफ़? असुल में लाड़काणो थी वियो आहे, लफ़्ज़ पाण ई ॿुधाए थो न, लाड़काणो लावारिस थी वियो आहे। असांजा जेके माण्हू आहिनि उन्हनि खे सोचणु खपे ऐं इदारनि खां सवाल करणु खपे त ईअं छो आहे। स्नैचिंग जी चोरी थी वञे, माना इहे त ॾींहं ॾिठे जो के शॉप में वञी करे उन खां पेमेंट थी वठी वञे, के शॉप में वञी करे कंहिंखे थो कयो वञे, सो इहे शयूं थियूं अथनि लाड़काने सिटी जे नंढे शहर में। मतिलबु इहो वॾो हिकिड़ो सुवालु आहे त एॾी पुलिस जे हूंदे सूंदे नंढे शहर खे नथा संभाले सघनि। असां चवंदा कराची में इहे शयूं थियनि थियूं, वॾो आहे एॾो, बट हे लाड़काणो आहे नंढो आहे, एतिरी एरा हिते बि माना माण्हू कंट्रोल नथा करे सघनि इन स्नैचिंग खे ऐं इन खे। अच्छा मीशेज़ी साहब मूंखे बुक्स ऐं लिटरेचर जे बारे में ॿुधायो त कहिड़ा कहिड़ा अॼुकल्ह तव्हां बुक्स था पढ़ो, या कहिड़ा कहिड़ो तव्हांखे लिटरेचर पसंदि आहे, या नॉवेल्स कहिड़ा कहिड़ा तव्हांखे पसंदि आहिनि, उन जे बारे में थोरो मूंखे ॿुधायो। बुक्स त मोस्टली हर थीम ते पढ़णु घुरिजनि हर स्टूडेंट खे, नॉट ओनली स्टूडेंट पर जेके बुक लवर आहिनि उन्हनि खे बि। मुंहिंजो जेको पर्सनल इंट्रस्ट आहे उहो
लिटरेचर सां तमामु वास्ट रहियो आहे बचपन खां वठी म्यूज़िक जे करे, छो जो म्यूज़िक बि लिटरेचर आहे, अदब आहे। बिल्कुलु ठीकु आहे, मौसीक़ी बि माना अदब जो हिसो आहे। बिल्कुलु। त पर्सनली जेके आऊं पढ़िया आहिनि, शेक्सपियर जा कुझु ड्रामास आहिनि, जीअं हेमलेट थी वियो। हेमलेट, हा ठीकु आहे। उन खां अलावा क्रिस्टोफर मार्लो जो मशहूरु ड्रामा आहे डॉक्टर फास्टस, बिल्कुलु जेको ट्रेजिकल हिस्ट्री ऑफ लाइफ एंड डेथ, जंहिंमें हिकिड़े स्कॉलर जी स्टोरी आहे जेको डेविल सां पैक्ट कंदो आहे त 24 सालनि ताईं मूंखे फुल पावर खपे, जेको मां करणु चाहियां ऐं मां करे सघां थो। ठीकु आहे, ॾाढो हिकिड़ो उन में मोरलफुल स्टोरी आहे, जंहिंमें हू ब्लैक मैजिक्स, ट्रिक्स, नेक्रोमेंसी, बिल्कुलु अहिड़े क़िस्म जो आर्ट सिखंदो आहे। उन खां अलावा जनरल रीडिंग में जेके नॉवेल्स थी विया, पाउलो कोलो जा थी विया, खलील जिब्रान जा थी विया। ॿियो तव्हां बुक्स तव्हां पाकिस्तान जो कहिड़ो तव्हां लिटरेचर पढ़ंदा आहियो, कहिड़ी तव्हां शाइरी पढ़ंदा आहियो? शाइरी में मुंहिंजो जेको पसंदीदा शाइर आहे सरकार जॉन एलिया साहब। हा हा, सरकार। हा, ऐं सिंधी में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, शेख हयाज़, उस्ताद बुखारी, इहे शाइर आहिनि जिन खे तमामु घणो पसंदि बि कंदो आहियां ऐं इन्हनि मां मुतासिर बि आहियां। अच्छा, जॉन एलिया जी तव्हां ॻाल्हि कई, हिन जो कुझु हिकु ॿ ॿुधायो, कुझु लाइन्स ऑडियंस की वेठी आहे। तुम जब आओगी तो खोया हुआ पाओगी मुझे, मेरी तन्हाई में ख्वाबों के सिवा कुछ भी नहीं, मेरे कमरे को सजाने की तमन्ना है तुम्हें, मेरे कमरे में किताबों के सिवा कुछ भी नहीं। वाह, इन किताबों ने बड़ा जुल्म किया है मुझ पर, इनमें एक रम्ज़ है जिस रम्ज़ का मारा हुआ जहन मुश्ताए अशरत अंजाम नहीं पा सकता, जिंदगी में कभी भी आराम नहीं पा सकता। वाह 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 वाह। अच्छा, तव्हां ज़ाहिरी ॻाल्हि यूनिवर्सिटी में सेंटर्स ते इंस्टीट्यूट ते जाने करे परफॉर्मेंस कई आहे, कुझु अहिड़ी का परफॉर्मेंस, को अहिड़ो इवेंट ॿुधायो जिते तव्हांखे ॾाढो मज़ो आयो हुजे, माना तव्हांखे ऑडियंस बि अहिड़ी बि जेकी चीयर कंदी आहे ऐं उहो तव्हांखे रेस्पॉन्स जॾहिं ऑडियंस सुठी ॾींदी आहे, तव्हां बि सुठो परफॉर्म कंदा आहियो ऐं तव्हांखे मज़ो ई अची वेंदो आहे, तव्हां चवंदा आहियो यार छा परफॉर्मेंस थी, अहिड़ी को स्टोरी जा परफॉर्मेंस ॿुधायो तव्हां जेकी कई हुजे। अली ज़फ़र जो हिकिड़ो इंटरव्यू आउं ॿुधियो, जंहिंमें हू चए पियो त जॾहिं तव्हां पंहिंजो गानो ॻाईंदा आहियो ऐं माण्हू तव्हांखे ॿुधंदा आहिनि, एप्रिशिएट कंदा आहिनि, त इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। त असां बि हूअं त काफ़ी सॉन्ग्स बॉलीवुड कवर्स या पाकिस्तानी सॉन्ग्स अगरि परफॉर्म कया आहिनि त असांखे एप्रिसिएशन बिल्कुलु मिली आहे, पर जॾहिं आऊं पंहिंजो इहो हू डिज़र्व्स यू परफॉर्म कयो सिंध यूनिवर्सिटी में, त काफ़ी स्टूडेंट्स जेको आहे उन एप्रिशिएट कयो त हिकिड़ी न्यू शइ आहे ऐं मुंहिंजी उहा पंहिंजी क्रिएशन हुई, त मूंखे तमामु हुते घणी ख़ुशी थी त जेकी मुंहिंजी क्रिएशन आहे उनजी जेको आहे रेस्पेक्ट बि कई थी वञे, उनजी एप्रिसिएशन बि कई थी वञे। वाह, इहो त आहे, पंहिंजी शइ जॾहिं हुनखे एप्रिशिएट करे थो त मज़ो ई पए। अच्छा, अचूं था अॼुकल्ह जी व्लॉगिंग ते अचूं था, त जॾहिं मां व्लॉगिंग स्टार्ट कई 2019-80 जी ॻाल्हि आहे, त हुन टाइम लाड़काना में हेॾे व्लॉगर्स न हुया। हाणे लाड़काने में फीमेल व्लॉगर्स बि अची वियूं आहिनि, मेल व्लॉगर्स बि अची वियूं आहिनि, सो माशाल्लाह सुठो सोशल मीडिया जो मतिलबु हिकिड़ो रुझान आयो आहे लाड़काना में हिकिड़ो, मतिलबु इन जे बारे में तव्हां छा चवणु चाहींदा? बसि सिंध तरक़ी करे, शऊर अचे माण्हुनि में। ॾिसो त अॼुकल्ह जेके जॉब्स आहिनि या जेके टेस्टिस वरिता वञनि था, IB खां 5 खां 15 खां जेके टेस्टिस वरितियूं वयूं, अञा ताईं कंहिंखे बि जेके पास आहिनि, उन में मां बि पास आहियां, म्यूज़िक टीचर में बि मां पास आहियां, उनजा ऑफर ऑर्डर बि असांखे मिलियल आहिनि, पर 2-3 साल थी विया आहिनि असांजी जॉइनिंग पेंडिंग आहे। सही, त बहितर आहे त माण्हू अगरि मेरिट न आहे त माण्हू यूट्यूब जे तरफ़, ई कॉमर्स जे तरफ़ वधे, टेक्नोलॉजी जो दौरु आहे। न, मां ॾिठो आहे त हाणे जेके फीमेल्स आहिनि उहे ज़ाहिरी ॻाल्हि इंडिविजुअल जेके आहिनि त उहे अर्निंग कनि थियूं, फाइनेंशियल जेके आहिनि त उहे स्टेबल आहिनि, छो जो सोशल मीडिया इहे त उहे इहे छा घर में माण्हू कुकिंग कनि थियूं ऐं उहे ऑनलाइन जेके आहिनि त सेल कनि थियूं, जेको बि उन्हनि जो आर्ट आहे, टैलेंट आहे,
जी जी उनजे थ्रू पाण खे रिप्रेज़ेंट कनि थियूं, इहो बहितर आहे। अच्छा ये अॼुकल्ह इहो सोशल मीडिया ते हले थो फैमिली व्लॉगिंग जे बारे में इलाही माण्हू नेगेटिव वञनि था, बाबा तव्हां फैमिली छो था ॾेखारियो, फैमिली व्लॉगिंग था ॾेखारियो, तव्हां कुझु पंहिंजी शइ खे क्रिएशन कयो, तव्हां फैमिली था ॾेखारियो, घर में पंहिंजी पर्सनल लाइफ था ॾेखारियो, तव्हांजो छा मौक़िफ़ आहे त इहो वाक़ई सही था कनि या नथा कनि? मां बि उन्हनि माण्हुनि मां ई आहियां। अच्छा बिल्कुलु सही। बिल्कुलु नेगेटिव आहे। अच्छा छो जो व्लॉगिंग जो जेको असुलु मक़सदु आहे, तव्हां फॉरेन व्लॉगर्स ॾिसंदव त का न का शइ तव्हांखे कन्वे कंदा। सही। पर्सनली मुंहिंजो जेको फेवरेट आहे जंहिंजा मैं व्लॉग्स ॾिसंदो आहियां उहा फैसल वराइच। फैसल वराइच, अच्छा पॉडकास्ट बि कंदो आहे न? जी, एजुकेशनल व्लॉग्स बि हुनजा आहिनि। सही। त व्लॉग जो मक़सदु इहो आहे त तव्हां ऑडियंस खे का शइ ॿुधायो, का नॉलेज ॾियो, कहिड़ी बि शइ जे बारे में मैसेज हुजे। हा, को बि मैसेज हुजे। त जेके फैमिली व्लॉगिंग आहे उन में इहा शइ न आहे। सही। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, उहो जेके माण्हू उन्हनि खे ॾिसनि था उहो उन्हनि खे नथा ॾिसनि, उन्हनि जी फैमिलीज़ खे था ॾिसनि। इहो त हिकिड़ो रियल फैक्ट आहे। पोइ जेको हिन सां एग्री करे या डिसएग्री करे, आई डोंट केयर। सही। हा, मुंहिंजो बि इहो ई मौक़िफ़ आहे त मतिलबु घणो पर्सनल माण्हू न ॾेखारे। पंहिंजो जेको टैलेंट आहे, पंहिंजो जेको कंटेंट आहे, तव्हां उहो ॾियो सोसाइटी खे। अच्छा, तव्हां लारकाणे में जेके व्लॉगर्स अॼुकल्ह आहिनि उहे ॾिसंदा बि हूंदव? जी बिल्कुलु। कहिड़ा कहिड़ा तव्हां ॾिसंदा आहियो व्लॉगर्स? हूअं त ख़ासि कोन था ॾिसूं, बाक़ी हाणे जॾहिं स्क्रोलिंग थींदी आहे सोशल मीडिया ते त अॻियां को अची वियो, या जीअं तव्हां चयो रिसेंटली त कुझु लेडीज़ आहिनि जेकी पर्सनली मां उन्हनि खे सुञाणा कोन, अची वेंदियूं आहिनि वीडियो। पर्सनल त मां बहितर न सुञाणा। जी, बहितर इहो लॻंदो आहे त ठीकु आहे, इन शइ जो शऊर अची वियो आहे, माण्हुनि में सम्झ अची वई आहे। केजा केजा त यूट्यूब चैनल? आई डोंट नो देयर नेम्स। अच्छा यस। सही। जहिड़ो कुझु वीडियोस ॿुधायो जेके ॾिसंदा हूंदव व्लॉगर्स। अच्छा, बॉयज़ के बॉयज़ व्लॉगर कुझु आई थिंक लॉ कॉलेज, असांजी कॉलेज जिथां मां पंहिंजी LLB करे चुको आहियां फाइनल, त उतां जी बि कुझु गर्ल्स हुयूं। पर्सनली मां उन्हनि खे कोन सुञाणा। सही। जूनियर्स आहिनि असांजा। मां बि वीडियोस ॾिठा आहिनि कि लॉ कॉलेज में छोकिरियूं वग़ैरह ठाहींदियूं। सही आहे, माना सुठो हिकिड़ो रुझान अची वियो आहे लाड़काना में हिकिड़ो। उहे एॾियूं फीमेल्स ब्लॉगर नयूं आहिनि, उहे बि आहिनि, छोकिरा त आहिनि ई आहिनि, फीमेल्स बि आहिनि। ठीकु आहे। सो अॼुकल्ह जा जेके सॉन्ग्स अचनि था पाकिस्तान में, उहे कहिड़ा कहिड़ा तव्हां ॿुधो था, थोरा मूंखे ॿुधायो। आतिफ़ असलम बि मां ॾिठो आहे त कुझु नई शइ को स्टार्ट कई अथई, कि सेशंस स्टार्ट कया अथई म्यूज़िक जा, जेको शो बि कयो हुई। सो कहिड़ा कहिड़ा अॼुकल्ह सॉन्ग्स आहे? बॉर्डरलेस वर्ल्ड हुन जेको मां बि ॾिठो यूट्यूब ते। सही। हा, बॉर्डरलेस। हा हा, जंहिंमें डिफरेंट आर्टिस्ट एक्रॉस द बॉर्डर, माना उनजो जेको मक़सदु आहे उहो इहो आहे त माना जेको टैलेंट आहे उनखे प्रमोट कयो वञे। सही। ठीकु आहे। पोइ टैलेंट हैज़ नो बाउंड्रीज़, तॾहिं हुनजो एल्बम जो नालो ई आहे बॉर्डरलेस वर्ल्ड। बॉर्डरलेस। उनजा कुझु सॉन्ग्स ॿुधायो था तव्हां? उनजो हिकिड़ो ई सॉन्ग मां ॿुधियो, पीरा वे फ़क़ीरा। उहो मां पहिरियों हुयसि न म्यूज़िक वीडियो, आई थिंक को जामी डायरेक्ट कयो। जामी डायरेक्टर सुञाणो? जामी। जी। अच्छा सही। पोइ अॼुकल्ह कहिड़ा सॉन्ग्स था ॿुधो करंटली प्लेलिस्ट में? तव्हां कहिड़ा सॉन्ग्स था हलनि प्लेलिस्ट में? इंग्लिश था ॿुधूं, एड शेरन जा। एड शेरन जा। उन खां अलावा जेको आहे अरिजीत सिंह जा ऐं आतिफ़ असलम जा बि। सही। अरिजीत सिंह जा। हक़ीक़त इहा ॿुधायांव तव्हांखे त तव्हां जेको सुवालु कयो त न्यू सॉन्ग्स घटि था ॿुधूं, रियलिटी इहा आहे। अच्छा, वजह छा आहे? वजह इहा आहे त जेको साउंड बचपन खां ॿुधियो आहे उहो हाणे ॿुधण में कोन थो अचे। सही। त तंहिं करे ओल्ड एल्बम्स ते घणो फोकस हूंदो आहे। जेके उन्हनि आर्टिस्ट जा जेके ओल्ड एल्बम्स आहिनि, जल बैंड में जेके सॉन्ग्स आतिफ़ असलम ॻाया, या अरिजीत सिंह जा जेके ओल्ड सॉन्ग्स थी विया, या बॉलीवुड जा जेके ओल्ड सॉन्ग्स थी विया, ऐं गज़ल थी विया जीअं उस्ताद ग़ुलाम अली जा,
सही उन मां घणो कुझु सिखण लाइ मिले थो। मतिलबु अॼुकल्ह जा जेके सॉन्ग्स आहिनि उन में उहो शाइरी ऐं उहो म्यूज़िक न आहे न जेको। उहा शाइरी रही आहे न उहो म्यूज़िक रहियो आहे, सही पर उमेदु आहे त बहितरी ईंदी। बहितरीन। अच्छा ही असां मां ॿुधो आहे तव्हांजी का म्यूज़िकल अकेडमी बि आहे, तव्हां थोरो ॿुधाइजो ऑडियंस खे। जीनियस म्यूज़िक अकेडमी आहे जिथे लाड़काना में म्यूज़िक जा लेसन्स ॾींदा आहियूं, बिल्कुलु लाड़काना में। एंड आल्सो एजुकेशनल अकेडमी, अच्छा सब्जेक्ट्स इन इंग्लिश लैंग्वेज। म्यूज़िक मतिलबु हुते गिटार तव्हां सेखारींदा आहियो ॿारनि जी। अच्छा सो एंड आल्सो पियानो एंड हारमोनियम जा टीचर्स बि IBA क्वालिफाइड आहिनि। अच्छा उहा तव्हां हारमोनियम बि सेखारींदा आहियो ऐं गिटार बि सेखारींदा आहियो? हारमोनियम एंड पियानो जो अलॻि उस्ताद आहे। अच्छा सर ज़ीशान समो। सही जी मतिलबु तव्हां पियानो बि हारमोनियम बि उन लाइ अलॻि तव्हां टीचर्स हायर कया आहिनि ऐं तव्हां गिटार ख़ुदि तव्हां सेखारींदा आहियो। सो तव्हांजी अकेडमी जेको सोशल मीडिया हैंडल्स बि हूंदा न अकेडमी जा, जीनियस अकेडमी जे नाले सां पेज आहे फेसबुक ते, वधीक मां पेज हिन एड करे छॾींदुमि। टिकटॉक ते बि आहे। सो कंहिंखे बि लाड़काना में जेकॾहिं इहे इंस्ट्रूमेंट सिखणा आहिनि त साईं जी अकेडमी आहे, ज़रूरु मस्त विज़िट कजो, हेठां लिंक मां ॾेई छॾींदुमि। ऐं तव्हां इवेंट वग़ैरह बि कंदा आहियो प्राइवेट इवेंट्स वग़ैरह कुझु, उहे बि तव्हांखे करणा त साईं जी पेज आहे, तव्हां बिल्कुलु विज़िट करे सघो था। ॿी शइ साहिबु ॾाढो मज़ो आयो तव्हां सां पॉडकास्ट करे। ऐं आख़िर में तव्हां कुझु ऑडियंस खे कुझु ॿुधाइणु चाहींदो, को मैसेज ॾियणु चाहींदो, कुझु बि ऑडियंस तव्हांजे साम्हूं आहे त उहो तव्हां ॾेई सघो था। हिकिड़ी पोइट्री मूं लिखी हुई उर्दू में, 4 लाइन्स। जैसी माँ वैसी बेटी, जैसी माँ वैसी बेटी, जैसी ज़मीन वैसी खेती। वाह वाह, इहे त आहे, जैसी ज़मीन वैसी खेती, जहिड़ी ज़मीन हूंदी त ओड़ी शइ। वाह वाह, इहो मां तव्हांजो पुराणो ॾिठो हुयो टिकटॉक ते, तव्हां इहो ठीकु आहे ठीकु आहे। ॿियो कुझु ऑडियंस खे मैसेज ॾियणु चाहींदो, कुझु जेके नवां आर्टिस्ट सिंगिंग फील्ड में अचनि था या गिटार में अचनि था ऐं उहे कुझु सिखणु चाहिनि था ऐं उन्हनि खे कुझु तव्हां कुझु मोटिवेट करणु चाहियो, को मैसेज ॾियणु चाहियो, सो उहो तव्हां इन्हनि खे ॾेई सघो था। मां एतिरो ई चवंदुसि त 2009 खां वठी मां जॾहिं इंटर थियुसि म्यूज़िक में त मूं ते बि काफ़ी जेको आहिनि क्रिटिसाइज़ कयो वियो, तनक़ीद कई वई त इहो कहिड़ो कमु आहे या छा आहे। असांजे मुआशिरे में उनखे हिकिड़ी ग़लति नज़र सां ॾिठो वेंदो आहे, मीरासी अहिड़े क़िस्म जा कमेंट्स पास कया वेंदा आहिनि। तव्हां गिव अप न कयो, पंहिंजी महिनत लगातार कंदा अचो ऐं उहो ॾींहुं बि ईंदो जो अलाह साईं तव्हांखे कामयाबी सां नवाज़ींदो। माशाल्लाह माशाल्लाह, ॾाढो सुठो तव्हां मैसेज ॾिनो। सो पॉडकास्ट खे एंड था कयूं। सो इहो हुयो असांजो पॉडकास्ट ऐं थैंक यू सो मच सर, तव्हां आयो असांजे पॉडकास्ट में। सो ही असांजो पॉडकास्ट हुयो हसनैन चंदा पॉडकास्ट, ऐं उमेदु आहे तव्हांखे कुझु इन मां शयूं सिखण लाइ मिली हूंदियूं। ऐं जेकॾहिं तव्हांखे ही पॉडकास्ट पसंदि आयो आहे त हिनखे लाइक कयो ऐं सब्सक्राइब कयो चैनल खे, जेकर सब्सक्राइब न कयो अथव। ऐं सोशल मीडिया हैंडल्स जेके आहिनि उहे सर्च जा मां ॾेई छॾिया डिस्क्रिप्शन में, तव्हां वञी करे तव्हांजी अकेडमी जेकॾहिं तव्हांखे जॉइन करिणी आहे एज़ अ सिंगिंग या कुझु इंस्ट्रूमेंट वग़ैरह सिखणा त तव्हां विज़िट करे सघो था। सो उमेदु आहे तव्हांखे ही एपिसोड पसंदि ईंदो, अहिड़ा ई एपिसोड ईंदा रहंदा। सो मिलूं था ॿिए के नए एपिसोड में, तंहिं वक़्तु ताईं अल्लाह हाफ़िज़।